भारत बिना इतलाह जे चनाब दरिया में वधीक पानी छोड़ करे छॾियो। पंजाब में बरसातुनि भारत पारां वधीक पानी छॾण बाद सूरतहाल वधीक संगीन थी वई। सतलज दरिया में चाड़ बरक़रार। बहावलपुर में 7 हिफ़ाज़ती बंद टुटी पिया। समें ॻोठ ऐं हज़ारें एकड़ ते पोखियल फ़सुल पानी हेठि। चनाब दरिया में चाड़ बरक़रार। वॾो वहकिरो झंग में दाख़िल। 300 ॻोठ ऐं हज़ारें एकड़ ते पोखियल फ़सुल पानी हेठि। मुज़फ़रगढ़ ऐं मुल्तान खे बि ख़तरो। कमिश्नर मुल्तान जो चवणु आहे त सुभाणे 8 लाख क्यूसिक जो वहकिरो मुल्तान में दाख़िल थींदो। रावी दरिया में चाड़ सबब फैसलाबाद में समें ॻोठ मुतासिर। पंजाब में ॿोड़ सबब 33 ॼणा फौत थियण जी तस्दीक। DG PDMA इरफान अली काठिया चयो आहे त 20 लाख माण्हू मुतासिर ऐं 2200 खां वधीक ॻोठ ॿुॾी विया आहिनि। सरकारी स्कूल आरज़ी पनाह गाहुनि में तब्दील। रहीमयार खान ऐं राजनपुर ज़िलनि में हाई अलर्ट जारी। इस्लामाबाद में रावल डैम जी सतह में वाहद बाद स्पिलवेज़ खोलिया विया। के बंद का पोर्शन राइट बैंक पे खतरनाक। मोस्ट वनरेबल जो है वो शैंक बंद का है। शैंक बंद हमारा ऐसा इसलिए कि उसके पीछे फिर और प्रोटेक्टिव बंद होता है। तो ये जो बीच का इलाका है, ये मुझे मिनिस्टर साहब कह रहे थे कि अल्लाह ना करे 8-9 लाख पानी आएगा तो शैंक बंद शायद ना बच सके। सबसे पहली कोशिश तो रहेगी कि हम उस बंद को हर हाल में बचाएं। लोगों से ये जरूर कहूंगा कि जब वो वक्त आए तो इंतजामिया से ताउन करें। सिंध जे वॾे वज़ीर शैंक बंद टुटण जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। के बंद बि ख़तरनाक करार। मुराद अली शाह चयो आहे त सिंध में 8 खां 11 लाख क्यूसिक ताईं पाणी अची सघे थो। गुडू खां सखर ताईं साॼे पासे खां 6 ख़तरनाक पॉइंट्स आहिनि। के बंद ते सूरतहाल ख़तरनाक आहे। खावे पासे खां कादिरपुर भरिसां शैंक बंद बि ख़तरनाक आहे। अलाह न करे वधीक पाणी आयो त शैंक बंद बची न सघंदो। असां शैंक बंद खे हर हाल में बचाइण जी कोशिशि कंदासीं। मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त सभ खां पहिरियां कोशिशि आहे त गुडू बैराज मां पाणी निकिरी वञे। जानी या माली नुक़सान न थिए। भली पाणी 8 लाख क्यूसिक ताईं अचे, कचो उॾी वेंदो। माण्हुनि खे करणो पवंदो। वॾे वज़ीर चयो त ज़रूरत पई त आर्मी खे घुरायो वेंदो। जॾहिं इहो वक़्तु अचे त अवाम इंतिज़ामिया सां सहकार करे। जेके माण्हू लॾपलाड़ कंदा उन्हनि खे रिलीफ कैंपुनि में तरसाईंदासीं। ॿोॾि में जिन माण्हुनि जा घर रहंदा असां ठहिराए ॾींदासीं। वॾे वज़ीर गुडू बैराज के बंद ऐं शैंक बंद ते पहुची इंतिज़ामनि जो जाइज़ो वरितो। कोटली खां सखर ताईं सिंधु दरिया जो फ़िज़ाई मुआइनो कयो। खाणोट जे कचे वारा इलाइक़ा मुकमल तौर पाणी हेठि अची विया। रादड़ी, खासाई, उनड़पुर, खाणोट, दड़ा माछी ऐं ॿियनि कचे वारनि इलाइक़नि खे सिंधु दरिया पंहिंजी लपेट में आणे छॾियो। हिते हालत नाज़ुक लॻी पई आहे। 4 लख पाणी खड़ो आहे। अगरि जे पाणी वधियो त ही शैंक बंद न झली थो। खतरनाक आहे तमामु सफ़ा इंतिहाई खतरनाक। हज़ार तादाद शैंक बंद वॾो ख़तरे में। ॾिसो पाण तव्हां जेको 2022 में कट लॻो हुओ उनजो मुख़्तसिर माना उनखे मामूली ॾिनो मुंडो जेके मगली चवंदा आहियूं अक्सर करणु। मगली ॾिनी भई मामूली। हाणे हिन जो कमु कोन थिए थो। जेको कर मामूली मुश्मार आयो। अॼु मुराद अली शाह आयो। लेकिन असां जो मुतालबो आहे त महिरबानी करे हिनखे जेको आहे न बंद सां मिलाए करे मज़बूत कमु कयो वञे। असांखे वॾो ख़तरो आहे। बाक़ी जेको लॻे थो इहो कमु कोन थींदो। इहो त पोइ त हथ सां टोड़ाइण चाहिनि था न। जेकॾहिं हुनजी मरमत न कई वई त वाक़ई टुटी पवंदो। शैंक बंद जी सूरत हाल इंतिहाई नाज़ुक आहे। जेको आहे त ॻोठाणा परेशान। सिंधु दरिया में मुसलसल चाड़ बाद शैंक बंद ते दबाव वधी पियो। पाणी बंद सां टकराइजण लॻो। वॾे वज़ीर पारां शैंक बंद टुटण जो ख़दशो ज़ाहिर करण बाद इलाइक़े वासियुनि में ख़ौफ़। ॻोठाणनि जो चवणु आहे त शैंक बंद टुटो त वॾी तबाही ईंदी। समें ॻोठ ॿुॾी वेंदा। बंद ते रुॻो मशीनरी बीठल आहे। को कमु न पियो थिए। सिंधु दरिया में चाड़ बाद के बचा बंद ऐं टोड़ी बंद ते बि दॿा। गुडू जे कचे वारे इलाइक़े में पाणी पीजी वियो। घोटकी जे कचे जा केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया। रहवासियुनि पारां लॾपलाड़ शुरू। मटियारी जी सेखाट, कल्याण, बायोदेरो बंदनि ते दबाव वधी वियो। दरल, खोसो, खंडो ऐं संग्रासी बंद कमज़ोर। आबपाशी अमलो ग़ाइब। कचे जा ॻोठ पाणी हेठि। रिलीफ कैंप बि क़ाइमु न थी सघी। ठारूशाह ऐं मिठियाणी जे कचे वारनि इलाइक़नि जे ॻोठ ॿुॾी वञण बाद रहवासियुनि पाण मुराद लॾपलाड़ शुरू करे छॾी। ठठे में बि बचाव बंदनि ते दबाव वधी वियो। सूंडा हिलाया बंद। चलिया पॉइंट ऐं टिंडो हाफ़िज़ चावट बंदनि जी सूरतहाल ख़राब। इलाइक़े वासियुनि में गिणती। चक जे कचे वारे इलाइक़े में ॻोठ पाणी हेठि अची विया। इन वक्त असीं ज़िला बहावलपुर के पंजनंद वारे इलाके में मौजूद आहियूं जिथे 5 दरिया हिते गॾु थियनि था। जंहिंजे करे हिन जो नालो पंजनंद रखियो वियो आहे। जंहिंमें दरियाए चनाब आहे, दरियाए झेलम आहे,
दरिया रावी आहे, दरिया ब्यास आहे ऐं दरिया सतलज आहे। अॼु सुबुह जो त हिते इरिगेशन जेके अमलदार आहिनि उहे बि उनजो इहो चवणु आहे पंजनंद वारे ऐं हेड ते टोटल जेको पाणी रिकॉर्ड थियो आहे उहो 64,000 क्यूसेक हुयो जेको सुबुह जो 8 वॻे हिते रिकॉर्ड कयो वियो। पर उन्हनि जो हिन वक़्तु इहो चवणु आहे त हिन वक़्तु जेके पाणी वाकरनि में आहे उहो 4 जो जेको सिलसिलो आहे वो इन वक्त शुरू थी वियो है जी। पानी जो पीछे है हेड तिमू पे पानी है, अभी वहाँ पे बढ़ा है पानी जी। वहाँ से जो 2 दिन बाद आएगा यहाँ पे 2-3 दिन के 2 तारीख को। अच्छा 2 तारीख को जहाँ भी पानी गुजरेगा हेड फाइनेंस से 2010 से भी ज्यादा है। 2010 में जो सिंधु टूटा था टोरी बंद, आपको पता होगा वो पानी कम था, अब जो है ना पानी ज्यादा है। टाइम न्यूज़ की टीम पंजनत पहुंची वही। पंजनत वारे हंध ते पानी वकरा वधण शुरू थी विया। रावी, चनाब, सतलज, ब्यास ऐं झेलम दरियाउनि जो पानी पंजनत तां सिंधु दरिया में छोड़ कयो वेंदो। पंजनत ते मुक़रर अमले जो चवणु आहे त वकरनि में वाध थियण शुरू थी वई आहे। हिन भेरे 2010 खां वधीक पाणी आहे। 2 सितंबर ते हितां 8 लाख क्यूसेक खां वॾो वकिरो हितां गुज़रंदो। हिन वक़्तु पंजनत ते मथां वकिरो 85,000, हेठां वकिरो 75,000 क्यूसेक आहे। सुभाणे ताईं वकिरनि में वाध थींदी। सिंध जे टिनी बैराजिस ते नंढी बोर्ड बरक़रार। गुड्डू बैराज वटि मथां वकिरो 3 लाख 22,819 क्यूसेक, हेठां वकिरो 3 लाख 7,956 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बैराज वटि मथां वकिरो 3 लाख 3,480 क्यूसेक, हेठां वकिरो 2 लाख 52,000 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कोटली बैराज वटि अपी स्ट्रीम में पानी जी आमद 2 लाख 73,000 ऐं डाउन स्ट्रीम में 2 लाख 44,739 क्यूसेक पानी छोड़ कयो वियो। हुमायूं शरीफ़ वेझो 2010 जी ॿोॾ ऐं 2022 जी बरसातुनि दौरान तबाही बचाईंदड़ बेगारी केनाल ओवरफ्लो थी वियो। बैराज जा दरवाज़ा बंदि कमज़ोर हुजण सबबि भरपासे जे आबादियुनि खे ख़तरो। रहवासियुनि खे महफ़ूज़ हंधि मुंतक़िल करण जा बि इंतज़ाम न थी सघिया। आपाशी अमले जूं मोकलूं रद्द थियण वारे हुकुम ते बि अमल न थी सघियो। मुलाज़िम इरिगेशन बंगले खे ताला हणी हलिया विया। कंहिं बि वक़्तु वॾी तबाही जा इम्कान, रहवासियुनि में ख़ौफ़। ऐं सिंध में रतो छाण जो सिलसिलो रुकिजी न सघियो। मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 7 ॼणा मारिजी विया। उबामड़ो वेझो गोरशमन सीलरो में हथियारबंदनि जी फायरिंग में सलीम सीलरो ऐं सिकंदर सीलरो मारिजी विया। हिकु ॼणो अब्दुल हक सीलरो ज़ख़्मी थी पियो। पुलिस मौजिब वाक़ियो शरई सीलरा तकरार तां पेश आयो। ख़ैरपुर भरिसां 6 महीना अॻु पसंदि जी शादी कंदड़ नौजवान क़तल। कोट अरबाब चढ़ड़ जे रहवासियुनि नौजवान वसीम चढ़ड़ खे हथियारबंदनि गोलियूं हणी क़तल करण बाद फ़रार थी विया। लाश पोस्टमार्टम करण बाद वारसनि हवाले कयो वियो। कुंभ भरिसां कुहाड़नि जा वार करे नौजवान क़तल। वारसनि जो थाणे आॾो एहतजाज। ॻोठ बबुर वॾा में नौजवान ज़मीर भट्टी खे जवाबदारनि कुहाड़नि जा वार करे क़तल कयो। सालेपट भरिसां मल्हा ऐं भमरा बिरादरी जे बिंदुरनि में झेड़े दौरान फायरिंग में 80 वरनि जो पीरसन क़तल। ॻोठ हुसैनाबाद लोठो में मल्हा ऐं भमरा बिरादरी जे बिंदुरनि में झेड़ो थी पियो। फायरिंग में पीरसन शेर मोहम्मद मल्हा क़तल थी वियो। सीता रोड जे कचे वारे इलाइक़े में नौजवान गोलियूं हणी क़तल। ॻोठ अली नवाज़ चभाण में जवाबदारनि 35 वरनि जे नौजवान गुलज़ार पुट गुलशेर भुर्ट खे गोलियूं हणी क़तल कयो। लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले।